छा तव्हां कॾहिं इहो फील कयो आहे त तव्हांजी लाइफ जा इम्पोर्टेंट डिसीजन तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ न बल्कि ॿियनि माण्हुनि जी तव्हांजे मथां एक्सपेक्टेशन ते डिपेंड था कनि? अॼुकल्ह असां को बि कमु करण खां पहिरियां इहो सोचूं था त माण्हू छा सोचंदा। असांजा कपिड़ा, असांजी सोच, असांजो कैरियर सभु कुझु इन लाइ आहे त सोशल सर्कल ते माण्हू असांखां इम्प्रेस थी वञनि। ऐं इन दौर में असां पंहिंजो रियल सेल्फ विञाए छॾियो आहे। ॿियनि माण्हुनि खे ख़ुशि करणु ऐं उन्हनि जे अप्रूवल जी एडिक्शन असांजे इनर पीस ऐं पर्पस खे स्लोली एंड ग्रेजुअली ख़तमु करे छॾियो आहे। पर हिकु सवाल अञा बि बाक़ी आहे, तव्हां आख़िरी भेरो पंहिंजी ख़ुशी ऐं दिलि लाइ छा कयो आहे? अॼु जी वीडियो बि हिकु अहिड़ी किताब जे बाबति आहे जेकी असांखे इहो ॿुधाईंदी आहे त लाइफ इज़ नॉट ऑलवेज आइडियल एंड इट इज़ बेटर टू बी रियल देन टू परफेक्ट। किताब जो नालो आहे द करेज टू बी डिसलाइक, यानी नापसंद थियण जी बि जुरत। हलो त असां हिकु अहिड़े जर्नी ते हलूं था जिथे सुख ज़ाहिरी वाह में न पर अंदरूनी सच में मिले थो, यानी सच्चाई जी तलाश जेकी सिर्फ़ तव्हांजे अंदर में ई मिली थी सघे। थीम नंबर 1, तव्हां पंहिंजो माज़ी न आहियो, यानी यू आर नॉट योर पास्ट। ट्रॉमा यानी सदमो या नुक़सान इज़ नॉट अ रियलिटी, इट्स अ बिलीव और अ थॉट, यानी तकलीफ़ूं हक़ीक़त आहिनि पर तव्हांजी सुञाणप सिर्फ़ तकलीफ़ ई न आहे या उहो सदमो न आहे जेको तव्हांजे मथां गुज़रियो आहे। तव्हां उहो आहियो जेको हुन तकलीफ़ खां पोइ तव्हां पंहिंजे लाइ चूंडियो था, या हुन तकलीफ़ या उन सदमे खे तव्हां कहिड़ी माना ॾियो था। मुनीबा मिज़ारी, पाकिस्तान जी आयरन लेडी, हिकिड़े टेरेबल एक्सीडेंट खां पोइ सॼी ज़िंदगी जे लाइ व्हील चेयर ते अची वई, पर हुन चयो आई मे बी ऑन व्हील्स बट माई ड्रीम्स कैन स्टिल फ्लाई। ऐं अॼु असां ॾिसूं था त हू यूनाइटेड नेशन जी एम्बेसडर आहे ऐं ग्लोबल मोटिवेशनल स्पीकर आहे। असां अक्सर ॾिसंदा आहियूं हिकिड़ो स्टूडेंट इम्तिहान में फेल थींदो आहे ऐं पोइ पाण खे हमेशह जे लाइ नाकाम सम्झी चुप थी वेंदो आहे, पर जेकॾहिं हू ॿीहर कोशिशि कंदो आहे त हू पाण खे विक्टिम न फाइटर बणिजी पंहिंजो फ्यूचर रीराइट कंदो आहे। असल में तव्हां ज़ख़्म न आहियो बल्कि ज़ख़्म खां पोइ जो फ़ैसिलो आहियो जेको तव्हां पंहिंजे लाइ कंदा आहियो। थीम नंबर 2, लाइफ इज़ नॉट अ कंपटीशन, ज़िंदगी मुक़ाबलो न बल्कि हिकिड़ो ख़ूबसूरत सफ़र आहे। असां रोज़ाना कंपैरिज़न में पाण खे विञाए वेंदा आहियूं। हुनजो फ़ोन नयो आहे, मुंहिंजी गाॾी पुराणी आहे, हुनखे घणा लाइक्स मिलिया आहिनि, शी इज़ मोर ब्यूटीफुल देन मी। पर रियल जॉय तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं असां पंहिंजो कंपैरिज़न ॿियनि सां करणु बंदि करे छॾंदा। मशहूर साइंटिस्ट अल्बर्ट आइंस्टाइन हिकिड़ो स्लो लर्नर हुयो। उस्तादनि हुनखे बिलो एवरेज स्टूडेंट सॾियो, पर उहो कंहिं ॿिए स्टूडेंट सां रेस में न हुयो ऐं हुन पंहिंजो अलॻि ई वर्ल्ड ठाहियो। जीअं असां ॾिसंदा आहियूं, हिकिड़ी छोकिरी पंहिंजे कज़न जी शादी जी तस्वीरूं ॾिसंदी आहे ऐं सोचणु लॻंदी आहे एम आई लेफ्ट बिहाइंड इन लाइफ। पर ज़िंदगी का रेस न आहे, हर माण्हू जे वक़्त जी घड़ी मुख़्तलिफ़ आहे। बेसिकली कंपैरिज़न किल्स द जॉय एंड योर क्लॉक इज़ योर्स ओनली। इन खे कंहिं ॿिए सां असां कंपेयर नथा करे सघूं। थीम नंबर 3 चए थी लेट गो रिकग्निशन एडिक्शन, यानी पंहिंजी तारीफ़ जी लत या आदत छॾे ॾियो ऐं सुख हासिल कयो। असां सभु चाहियूं था त असांखे मैक्सिमम लाइक्स मिलनि, असांजी ॻाल्हि ते कमेंट्स अचनि ऐं वाह वाह थिए, पर जॾहिं असीं हर शइ खे एप्रिसिएशन लाइ करियूं था त पोइ असां पंहिंजी वर्थ विञाए रहंदा आहियूं। डॉक्टर अदीब रिज़वी, SIUT जो फाउंडर, हुन हज़ारी ज़िंदगी बचायूं आहिनि बग़ैर कंहिं PR जे या मीडिया जे या लाइक्स जे। वो चवंदो आहे सर्विस इज़ इट्स ओन रिवार्ड। हिकु माउ हर ॾींहुं ॿारनि जे लाइ नाश्तो तयारु करे थी, घर साफ़ करे थी, हुननि खे तयारु करे थी, पर कंहिं बि क़िस्म जी तारीफ़ नथी चाहे। पर जॾहिं हुनजो पंहिंजो ॿारु हुनखे ख़ुशी सां ॾिसे थो त हुनजे लाइ उहा ई रियल एप्रिसिएशन आहे। सुकून यानी पीस comes when you don't need the spotlight to feel seen. Theme number 4, mind your own business, यानी पंहिंजे कम सां कम रखो ऐं सुख माणियो। Don't do others' tasks,
डू योर ओन। जॾहिं असीं सोचणु लॻंदा आहियूं त ॿिया असांजे बाबति छा था सोचनि त असीं पंहिंजो सुख विञाए वेहंदा आहियूं, छो जो असां हुननि जो कमु कंदा आहियूं, यानी हुननि जी सोच जे बारे में सोचणु लॻंदा आहियूं। अब्दुल सत्तार ईदी माण्हू चवंदा आहिनि त उहो हिकिड़ो बिल्कुलु सिंपल माण्हू आहे, को एवॉर्ड नथो वठे, का तारीफ़ नथो ॿुधे, पर हुन हिननि आवाज़ुनि खे इग्नोर कयो ऐं इंसानियत लाइ कमु कंदो रहियो। हो अपलॉज या तारीफ़ लाइ न, बल्कि पर्पज़ लाइ जी रहियो हुयो। तव्हां हिकिड़ो यूट्यूब चैनल शुरू करणु था चाहियो, पर तव्हांजो दोस्त चए थो, आर यू श्योर? तोखे पक आहे तूं खटी वेंदे, तूं इहो कमु करे सघंदे? हुन हिकिड़ो शक विझी छॾियो, पर हक़ीक़त इहा आहे, इट्स योर ओन ड्रीम्स, नॉट देयर। यू हैव टू डू योर वर्क, लेट देम थिंक। तव्हां पंहिंजो कमु कयो ऐं सोचणु हुननि जो कमु आहे, उहो हुननि खे करणु ॾियो। एंड द फ्रीडम स्टार्ट्स हियर। त दोस्तों, अॼु असां किताब करेज टू बी डिसलाइक जी 4 मेन थीम्स डिस्कस कयूं। थीम नंबर 1 हुई, तव्हां पंहिंजो पास्ट यानी माज़ी न आहियो, बल्कि तव्हां माज़ी जे बुरे वाक़ियात खे कहिड़ी मीनिंग ॾेई ऐं उन खां कहिड़ा लेसन लर्न करे कीअं पंहिंजो प्रेज़ेंट ऐं फ्यूचर ठाहे सघो था। थीम नंबर 2, तव्हांखे कंहिं कंपटीशन में वञण जी ज़रूरत न आहे, तव्हां पाण हिकिड़ो यूनिक ऐं रियल पर्सनैलिटी आहियो। थीम नंबर 3, तव्हांखे कंहिंजी एप्रिसिएशन, कंहिंजी तारीफ़ ऐं अप्रूवल जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे, तव्हां पाण हिकु ओरिजिनल पर्सनैलिटी आहियो। ऐं लास्ट थीम, तव्हां उन वक़्तु आज़ादु थींदो जॾहिं तव्हां पाण खे ॿियनि जी सोच खां आज़ादु कंदो। इहो सोचणु बंदि कंदो त हो असांजे बारे में छा था सोचनि। सो अॼु खां ॿियनि खे इम्प्रेस करणु बंदि कयो ऐं पाण खे एक्सप्रेस करणु शुरू कयो, ग्रो कयो, रियल बणिजी लाइफ गुज़ारियो ऐं करेज सां जियो। जेकॾहिं तव्हां दिलि सां जीअंदव त दुनिया देर सां सही पर सम्झी ज़रूरु वेंदी। जेकॾहिं अव्हांखे इहे वीडियो वणी त शेयर, लाइक ऐं सब्सक्राइब करणु न भुलिजो ऐं कमेंट्स में इहो ज़रूरु लिखिजो त तव्हांजी ज़िंदगी जी उहा कहिड़ी जाइ आहे जिते तव्हांखे नापसंद थियण जी ज़रूरत जी ज़रूरत आहे। नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं सच्ची सोच, सिंपल लाइफ ऐं सुख ऐं चैन सां। तेसिताणी अलविदा ऐं दिलि सां जीअंदा रहो।